अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। सिंधु दरिया में केनाल कढण ख़िलाफ़ शाहपुर जानिया में धरणो हणी क़ौमी शाहरा के ब्लॉक कयो वियो। हारियुनि मज़दूरनि ऐं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तंज़ीमुनि पारां लॻल धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। सिंध जे पाणी ते धाड़े सां हारियुनि मज़दूरनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे पाणी ते कब्ज़े वारी पॉलिसी ख़त्म करे सिंध जे हक़नि खे तस्लीम कयो वञे। सिंध जे हिसे जो पाणी रोके सिंधियुनि सां ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी बंदि कई वञे। सिंधु दरिया में केनाल कढण ख़िलाफ़ शाहपुर जानिया में धरणो हणी क़ौमी शाहरा के ब्लॉक कयो वियो आहे। हारियुनि मज़दूरनि ऐं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त तंज़ीमुनि पारां लॻल धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मंठार डाहिरी खां। जी मंठार, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो। जी बिल्कुल, शाहपुर जानिया में कुछ ॾींहं अॻु सिंधु दरिया मथां केनाल ठाहिण ख़िलाफ़ जिस्म ऐं ॿिया क़ौमी कारकुन तंज़ीमुनि पारां एहतिजाज लाइ धरणे जी ॻाल्हि ॾिनी वई। जीअं ई अॼु सुबुह नेशनल हाईवे ते क़ौमी कारकुननि 2 कलाक खां वधीक टाइम मुसलसिल रोड ब्लॉक करे सख़्त एहतिजाज जी नारेबाज़ी कई आहे। जॾहिं त एसओ दौलतपुर ऐं डीएसपी मोरो मोहसिन रज़ा झंझाण एहतिजाज कंदड़ क़ौमी कारकुननि सां ॻाल्हियूं करे रोड खोलायो आहे। हिन वक़्तु ट्रैफिक पंहिंजी तरफ़ रहंदो आहे। जी ठीक है, मेहरबानी मंठार अपडेट करण जे लाइ।